कराची में घर ते कब्ज़े ऐं मुड़ुस ते कूड़ी FIR दाख़िल करण ख़िलाफ़ सुगरा जांज़ेब तरफ़ां कराची प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ सुगरा जांज़ेब सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू डिफेंस वारे इलाइक़े में रहंदी आहे। संदसि अमड़ ऐं भाउ सखर वासी बासर सां गॾिजी घर ते कब्ज़ो कयो आहे। शादी रईस जाज़िब सां थी आहे, तंहिं तहत मुंहिंजी वालदा ऐं मुंहिंजो भाउ इन जे ख़िलाफ़ आहिनि ऐं इहो चाहिनि था त कहिड़े बि सूरत में इन खां डाइवोर्स थी वञे ऐं उन ते कूड़ियूं FIR कयूं वयूं ऐं उन्हनि ते एतिरो उन वीचारे ते ज़ुल्म कयो वियो। उनखे नामालूम जॻह ते खणी उनखे पहिरियां त अगवा कयो वियो, खणी करे उन खां पोइ कूड़ी तलाकूं लिखायूं वयूं। जेको मूं वटि इन्हनि जा हर प्रूफ आहे, हर शइ जो इन जूं रिकॉर्डिंग आहिनि मूं वटि, जेके मुंहिंजे मुड़ुस खां इन्हनि तलाक लिखाई आहे, वीडियो आहिनि मूं वटि, एवरीथिंग इन्हनि जो सभु कुझु ऐं सॼो करण वारो इस्माइल जतोई आहे। संदसि चवण हो त घर ते कब्ज़े खां पोइ मुड़ुस ते कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि ऐं माइट खेसि मारणु चाहिनि था। अपील कयां थी, दरख़्वास्त कयां थी वज़ीर आज़म वज़ीर आला खे अपील कयां थी त मुंहिंजी मदद करनि। मुंहिंजे मुड़ुस ते कूड़ियूं FIR पई थी वञनि, जंहिंमें मीर रब नवाज़ खोसो, मुंहिंजी वालदा मंज़ूरा ऐं इस्माइल जतोई ऐं उन सां काफ़ी जतोई जेके मुलविस आहिनि ऐं मुंहिंजे घर ते कब्ज़ो ऐं ज़ुल्म ते ज़ुल्म थियो थो वञे। इंसाफ़ ॾियो, मूंखे इंसाफ़ ॾियो। एहतजाज कंदड़ औरत सिंध जे वॾे वज़ीर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त घर ते थियल कब्ज़ो ऐं मुड़ुस मथां दाख़िल थियल केस ख़तमु कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अली रज़ा ज़ैदीअ सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।